कौमी पार्टी के चेयरमैन जीएफएन रहबर कमेटी के सरबराह नवाज खान ज़हूर साहब के तव्हां सां मुखातब थियन। मुसाफिर कदे निम जी छांव में, मुसाफिर कदे निम जी छांव में अची वे असां सां ई ठार मन त ॼाणी त हिन देश में आए छा, त ॼाणी त हिन देश में आए छा, त ॼाणी त छाते थियो मन मगन जॾहिं सिंध ते सुरमई रातूं, जॾहिं सिंध ते सुरमई रातूं खसे निंड नेणा असांजी गगन, कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोर तंहिंजा न मुरझाए जल, सॼो ॾेह ॾाठा करे जे उभा लखे ईद जा चंड उभरी पवन। कुछ ॾींहं अॻु मूंखां कंहिं दोस्त सवाल कयो, चई भला सिंधियुनि जी दरिया जल जो हेॾी मोहबत पलटती पई आहे, इन जो सबबु छा आहे? मूं चयो इन जो हिकिड़ो सबबु त तारीख़ी आहे त 7000 साल अॻु में जॾहिं अनासर फितरत खे पुॼींदड़ मज़हब आहे, तॾहिं सिंधी न आॻियारा हुआ, न जबलनि खे पुॼींदा हुआ, न चंड ऐं सितारनि खे पुॼींदा हुआ, उहे जल पुॼारा हुआ ऐं जल में बि उहे सिंधु दरिया जी पूॼा कंदा हुआ। उहा मोहबत हज़ारे सालनि खां माण्हुनि जे सिरिश्त में शामिल थी वई आहे, रत में शामिल थी वई आहे, मज़हब तब्दील थी विया आहिनि, मज़हबी नज़रिया ऐं ख़ुदा जा तसवर तब्दील थी विया आहिनि, पर सिंधु दरिया जी मोहबत सिंध जे माण्हुनि जे सीने में ज़िंदगी जे गीत वांगुरु धड़कंदी रही आहे ऐं उहा हिन ख़ासि ॾाके ते पइजी उन्हनि जे सियासी शऊर जो हिसो थी वई आहे। ऐं जॾहिं का मोहबत सियासी शऊर जो हिसो थी वेंदी आहे तॾहिं उहा उथल पुथल पैदा कंदी आहे, उहा इनकलाब बर्पा कंदी आहे, उहा समाजनि ऐं निज़ामनि खे बदिलाए रखंदी आहे। अली बाबा चयो ती हुकुमरान दरिया जो छा सौदा कंदा, दरिया त वॾनि वॾनि हुकुमराननि जा सौदा करे छॾींदा आहे। ऐं दुनिया में ईअं छो आहे? दरियानि जे बारे में केतिरियूं जदोजहदूं हलियूं आहिनि, उनजे नतीजे में हुकूमतूं तब्दील थी वियूं आहिनि, टही थियूं आहिनि, नयूं क़यादतूं उभरियूं आहिनि, समाज जेके आहिनि से बदिलजी विया आहिनि। ऐं हाणे त दरियानि जा हक़ जेके आहिनि उहे दुनिया क़बूल थी करे, तस्लीम थी करे। मिसाल तौरु वांगलोई दरिया आहे न्यूज़ीलैंड जो, उन हिकिड़े कबीले जदोजहद खे सॼे न्यूज़ीलैंड जे समाज बि न, रुगो हिकिड़े कबीले मौरी कबीले, हुननि चयो ही दरिया असांजो तारीख़ी दरिया आहे, हज़ारे लखे सालनि खां वहंदड़ दरिया आहे, हिन जे कपनि ते असांजा अबा ॾाॾा कई नसल मरी खपी विया, अमीन दरिया खे फना नथा करे सघो, ख़तमु नथा करे सघो, इनखे हक़ ॾियो, इंसानी हक़ ॾियो, जियापे जा हक़ ॾियो। ऐं पोइ न्यूज़ीलैंड जी हुकूमत उन कबीले जी जदोजहद जा घुड़ा खोड़े वरिता ऐं पहिरियों दरिया हो जंहिंखे इंसानी हक़ मिलिया, वांगलोई दरिया। अहिड़े ई तरीक़े सां सिंधु दरिया खे इंसानी हक़ मिलण ई मिलणु खपनि। ऐं पोइ ॿिया मिसाल बि आहिनि, मिसाल तौरु इंडिया जे दरियानि जा आहे, बांग्लादेश आहे, पर पाण इहे मिसाल नथा वरजायूं, पाण सिंधु दरिया जे सुवाल ते था अचूं। सिंधु दरिया जो मामिलो रुगो कैनालनि जो मामिलो न आहे, सिंधु दरिया जो मामिलो बुनियादी तौर ते ज़िंदगी जो मामिलो आहे। सिंधु दरिया ते कंहिं क़िस्म जो को बि कैनाल न ठहणु खपे, उन खां अॻिते सिंधु दरिया ते को डैम बि न ठहणु खपे, सिंधु दरिया ते को नओं बैराज बि न ठहणु खपे। जेके बैराजनि ऐं डैमनि जूं नयूं रिथाऊं कैनालनि में शामिल आहिनि उहे बि रद्द थियणु खपनि। साॻिए वक़्तु सिंधु दरिया ते पाणी खे ज़ख़ीरे करण जे नाले में तरबेला ऐं मंगला डैम जी खोट पूरी करण जे नाले में भाषा डैम न ठहणु घुरिजे। हिकिड़ो दरिया हिकिड़ो डैम सिंधु दरिया ते ठहे थो त असांजो अज़ीम दरिया जंहिंखे पंजाबियुनि 1960 वारो सिंतास मुआहिदो करे ड्राइंग रिवर में बदिलाए छॾियो आहे, मरंदड़ दरिया में बदिलाए छॾियो आहे, उहो डेड रिवर थी वेंदो, गोल दरिया थी वेंदो। असीं नथा चाहियूं, असीं चवंदा असांजो दरिया वहंदो, असीं दरिया जी मुकमल बहाली था चाहियूं। ऐं उहा बहाली यकीनन मुमकिन आहे जेकॾहिं पाण 8 महीना जदोजहद करे 12 ॾींहं पंजाब जी रसद बंदि करे
उन्हनि खां सियासी फ़ैसिला वठी सघूं था। कैनालनि जे मामले ते जेकर उनखे पोइ ते हटाए सघूं था त दरिया ते कब्ज़े जे मामले ते पंजाब खे पोइ ते हटाए सघूं था त दरिया ते तुंहिंजो हक़ न आहे। ऐं जेतिरी बि कामयाबी मिली आहे दोस्तनि जा नकाद आहिनि, आउं मुंहिंजो नकाद आहियां, उन ते तनक़ीद बि कंदो आहियां, पर आउं चवंदो आहियां त जदोजहदूं जेके बि नतीजा ॾियनि थियूं उहे असांखे पंहिंजी हेड़ में ॿधणु खपनि। जेको बि नतीजो आयो उहो गोॾे जे हेठां ॾींदासीं, क़बूल कंदासीं, नए नतीजे वठण जे लाइ अॻिते विख वधाईंदासीं। पाइलो कोयलो चयो त अवाम रुॻो सुठियूं ॻाल्हियूं ॿुधणु नथो चाहे, अवाम अॻुवाननि खां रुॻो सुठियूं ख़ूबसूरत ऐं उम्मीद अफ़ज़ा ॻाल्हियूं ॿुधणु नथो चाहे, उहो कामयाबियुनि जा मिसाल बि ॾिसणु चाहे थो, भले उहे नंढियूं नंढियूं कामयाबियूं छो न हुजनि। त हींअर जेका नंढी कामयाबी मिली आहे इहा पंहिंजी हासिला त पंजाब सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु थो घुरे, सॼे दरिया ते तंहिंजे करे जो रुख मोड़णु थो चाहे। कॉर्पोरेट फार्मिंग, कैनालनि जो मामिलो, डेमन ऐं नवनि बैराजनि जो मामिलो, सॼो इंसान लाॻापियल आहे। हीउ तमामु वॾी एजेंडा आहे, नंढड़ी एजेंडा न आहे। सम्झो त ग्रेटर इसराइल वांगुरु ही ग्रेटर पंजाब जी एजेंडा आहे, पर हिन एजेंडा ते सिंधी जेके उथी खड़ा थिया आहिनि त पंजाब खे यकीनन शिकस्त खाइणी पई। ऐं उहा शिकस्त तारीख़ी हूंदी जो क़ौमूं जॾहिं पंहिंजे दरिया जे लाइ जदोजहद कंदियूं आहिनि, जॾहिं पंहिंजनि वसीलनि जे लाइ जदोजहद कंदियूं आहिनि, जॾहिं पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल लाइ जदोजहद कंदियूं आहिनि, त वॾा वॾा साम्राज्य जेके आहिनि शिकस्त खाई। जेकॾहिं क़ौमनि जी जदोजहद जे अॻियां यूगोस्लाविया शिकस्त खाई सघे थो, सोवियत यूनियन शिकस्त खाई सघे थो, रोमन एम्पायर ख़तमु थी सघे थी, उस्मानी सुल्तनत ख़तमु थी सघे थो, त ही रूम जंहिंजे लाइ अयाज़ चयो तव्हां अञा ताईं हिन रूम खे ड्राए न आया सघो त इन रूम जी कहिड़ी हैसियत ही ड्राई पवंदो। शर्त इहो आहे त सिंधी पंहिंजे वतन जी मालिकी कनि। महिरबानी।